नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कादरपुर खां ख़बर ॾींदा हलूं त कादरपुर शहर में अॼु ॿिए ॾींहुं बि पूरी सिंध जीअं लॉकडाउन मुकमल बंदि पियल। कादरपुर जे यूसी चेयरमैन शहरियुनि खे कुझु न ॾिनो आहे। शहरियुनि मुजाहिद सखी, जान मोहम्मद चाचड़, मोहम्मद कासिम चाचड़, लोंग खान ऐं ॿिनि ॿुधायो आहे त इलाइक़े में 2 ॾींहंनि खां लॉकडाउन आहे, पर असांजा यूसी चेयरमैन सेक्रेटरी हिन महिल ताईं कुझु बि न ॾिनो आहे। हिननि चयो त हर यूसी चेयरमैन पंहिंजी यूसी में थोरो कुझु कोरोना वायरस जे हवाले सां ग़रीब माण्हुनि खे ॾिनो आहे, पर कादरपुर जो चेयरमैन घरनि में निंड सुतल या हुननि खे बि कोरोना थी वियो आहे। हिननि जो हिन महिल ताईं शहर में स्प्रे न करायो। वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह डिप्टी कमिश्नर खां नोटिस वठी शहर में स्प्रे ऐं ॿियूं सहूलियतूं ॾिनियूं वञनि। यूसी कादरपुर आहे जंहिंमें त मुंडों को वठी करे यूसी कादरपुर खे नज़रअंदाज कयो आहे। हितां जे इलाइक़े जे माण्हुनि खे को बि रिलीफ मुंडों वठी कुझु बि न मिलियो आहे। सोलर प्लेटां, सिलाई जूं मशीनां, इहे त सभु त खाई विया। पर असां ॻाल्हि कयूं था हिन वक़्तु कोरोना वायरस जे हवाले सां त इलाइक़े जा माण्हू, ॻोठनि जा माण्हू पंहिंजे घरनि तक महदूद थी विया नी। सिंध हुकूमत जे हुकुम ते असां जेको आहे बिल्कुलु जेको आहे उनजी ताउन बि कयूं था त भरपूर क़दुरु रहूं था। पर अफ़सोस आहे यूसी चेयरमैन ऐं यूसी जे उहिदेदारनि खे, जेके ॿियो त कुझु कोन्हनि तन पर यूसी जे माण्हुनि खे हिकिड़ो मासक बि कोन था ॾियनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।